पनुआकिल लॻे दाख़िलो थाणे जी हद मां नौजवान जो लाश हथायो आहे। लाश खे पनुआकिल तालके अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी नायला, अवां सां पनुआकिल मां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं त पनुआकिल जे ॻोठ साहब खान कोराई जो रहवासी नौजवान वलीद अहमद कोराई जो पुरस्कार नमूने सीपेक ऐं कोराईवा भरिसां लाश हथु आयो आहे, जंहिंखे दादलो पुलिस ऐं मक़ामी ॻोठाणा पनुआकिल अस्पताल ज़रूरी कार्रवाई लाइ खणी विया ऐं उन बाद उनखे अबाणे ॻोठ साहब खान कोराई में उन जी तदफ़ीन कई वञे पई। उन जे घर में रोज़ राड़ो ऐं पाड़े में मातम मतल आहे ऐं उहो वॾो सुवालिया निशान दादलो पुलिस लाइ बणियल आहे ऐं वारसनि पारां बि शक शुबा ज़ाहिर कया वञनि पिया त नौजवान वलीद कोराई, जंहिंजी उमिरि 25 खां 30 साल आहे, उन जो फितरी मौत आहे या उन जे क़त्ल जो वाक़ियो आहे। उन बाबति उहो मामिलो मोमो बणियल आहे। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची